डी ॾिठे जो मूंखे घुरायो थी वेट कर रात जो निकरी हलदा ते हिन टाइम को ॾिसी वठे ओड़े पाड़े वारो रात जो मौको कोन मिलंदो हिनमहिल मौको भलो आहे घर बि केर कान्हे निकिरी था हलूं तू मराए वेंदी हिन टाइम तू छॾ ज़िद के ही पकड़ बैग कोई ॾिसी वठंदो हिते केर कोन थो ॾिसे पकड़ पकड़ हल हल अच 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 जल्दी अचण जी कर अच डी ॾिठे जो निकता हो तव्हां बि रात जो निकिरो आ न बस केर कोन ॾिसंदो तव्हां फिकर न कयो अच्छा था इम्तियाज़ अचो 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 इम्तियाज़ यार तो केॾो न ग़लति कमु कयो आहे अॼु टियों ॾींहुं आहे तुंहिंजो नंबर बंदि आहे हेॾे तुंहिंजा घर वारा परेशान आहिनि होॾे छोकिरी जा घर वारा परेशान आहिनि हाँ यार उहे सभु परेशान आहिनि पर मां छा कयां मुंहिंजी बि मजबूरी हुई ख़बर आहे तुंहिंजी कहिड़ी मजबूरी हुई हाणे इज़त इन में थी त छोकिरी मालिकनि खे वापसि कर इन में तुंहिंजी भलाई थींदी अदा होॾे मोकिलण खां त बहितर तव्हां पाण ई मूंखे मारे छॾियो छो जो 70 साल जे पोड़े सां शादी करण त मौत बराबरि आहे 70 सालनि जो पोड़ो तूं इहे छा थी चवीं हाँ दा सही थी चवे हिन जी शादी 70 साल जे कुराड़े सां पिया कराइनि तॾहिं त असां ही कदम खयो आहे इन जो इहो मतिलबु त न आहे जो तव्हां भॼी वञी शादी कयो छा तव्हांखे वालिदैन इन्हनि ॾींहंनि लाइ स्कूल में पढ़ायो तव्हांजे अहिड़नि कमनि जे करे माण्हुनि ॿारनि खे स्कूल पढ़ाइणु बंदि करे छॾियो आहे अदा तव्हां सही था चओ पर इन जो मतिलबु इहो त न आहे असां औरतूं तव्हांजे हथनि जूं कठपुतलियूं आहियूं जीअं तव्हांजी दिलि चए ठाहियो जीअं तव्हांजी दिलि चए ठाहियो कॾहिं रिश्तो कराइण खां पहिरियां असां खां हिकु चकर पुछो अथव त असां इन रिश्ते करण लाइ तयारु आहियूं या न अदा इहा ई हक़ीक़त आहे मां पाण नियाणियुनि वारो आहियां मुंहिंजे घर में बि भेनरूं वेठल आहिनि मां इन जी इहा मजबूरी ॾिसी इन जो साथ ॾिनो आहे तव्हां पंहिंजे जाइ ते सही आहियो लेकिन मुआशरे में तव्हांखे ख़बर आहे जेके भॼी शादी कंदा आहिनि उनखे कारोकारी करार ॾेई क़तल कयो वेंदो आहे अदी इहो अमल त ग़लति आहे पर मां तव्हां सां गॾु आहियां अदा वालिदैन असांखे पढ़ाइण महिल त रायो वठनि था पर असांजी ज़िंदगी जे फ़ैसिले करण महिल जे असांजे खां रायो वठनि असां न्याणियूं हिकदमि खणूं ई न हा